मीडिया जी असीं मीडिया में वेठा आहियूं पर हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया खोड़ सारियूं कैटेगरीज़ आहिनि पर हिन वक़्तु जेकी सोशल मीडिया आहे न सभिनी वटि उहा कंहिंखां लिकल न आहे। मुबशिर बिल्कुलु इहे ई आहे। सोशल मीडिया जो इस्तेमालु जॾहिं खां सोशल मीडिया लॉन्च थियो आहे, यकीनन इहा बहस सिर्फ़ु पाकिस्तान में न बल्कि दुनिया जी सतह ते, आलमी सतह ते हले थी पई त सोशल मीडिया जो मनफ़ी इस्तेमालु बि आहे, मुस्बत इस्तेमालु बि आहे। इहो हाणे तव्हांजे मथां, नौजवाननि जे मथां आहे, माण्हुनि जे मथां आहे त उहो सोशल मीडिया खे मनफ़ी इस्तेमालु था कनि, मुस्बत इस्तेमालु था कनि। लेकिन अॼु जो फ़ी ज़मानो तव्हां यकीन कयो, ख़ासि करे पाकिस्तान जे अंदरि मुंहिंजे ख़्याल सां जेको मुंहिंजी नज़र मां गुज़रे पियो उहो मुस्बत इस्तेमालु थोरो घटि, उनजो मनफ़ी इस्तेमालु थोरो वधीक गुज़रे पियो। माण्हू फेक न्यूज़ ठाहिनि पिया, फेक न्यूज़ खे शेयर्स कनि पिया ऐं इलाही ज़्यादा टाइम पंहिंजो सोशल मीडिया ते लॻाइनि पिया। वरी हाणे हिकिड़ी नई तब्दीली असांखे नज़र में आई आहे सभा, यकीनन उहा तमामु ॾिठी हूंदी। पहिरियां जो ज़मानो जॾहिं 2007-8 में नओं सोशल मीडिया आयो ऐं इहे एंड्रॉइड मोबाइल नवां आया, जॾहिं यूथ इस्तेमालु कंदा हुया त वालदेन उन्हनि खे सख़्तीअ सां मना कंदा हुया या तव्हां सॼो ॾींहुं मोबाइल में लॻा पिया हो। हाणे जीअं तव्हां ॾिसो ज़मानो गुज़री वियो आहे, हाणे वरी असां नौजवाननि पंहिंजे पेरेंट्स खे बि मोबाइल वठी ॾिना त बाबा तव्हां बि हाणे एंड्रॉइड इस्तेमालु कयो ताकी व्हाट्सएप जे थ्रू को राब्तो थी वठे। हाणे वरी तब्दीली इहा ॾिसण में आई आहे त नौजवाननि खां वधीक असांजा उहे बुज़ुर्ग जेके आहिनि असांजे घर में वेठल, उहे बि रेगुलर बेसिस ते स्क्रोलिंग वग़ैरह इन्हनि शयुनि जे मथां पंहिंजो टाइम स्पेंड करण लॻा आहिनि। अच्छा, इन टाइम स्पेंडिंग खे आई थिंक मां टाइम स्पेंड न चवंदमि, छो इन जी वजह आहे जीअं असीं सोशल मीडिया ते ॻाल्हायूं पिया त सोशल मीडिया जा जेके नेगेटिव इम्पैक्ट्स आहिनि उहे घणा पवनि था। जीअं फॉर एग्जांपल मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदी आहियां मुबशिर, त हिकिड़ा सिटीज़न कार्ड्स असां वटि आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो बहितरीन इनिशिएटिव खोड़ सारा आहिनि पर उन्हनि मां हिकिड़ो इहो बि इनिशिएटिव आहे जो सिटीज़न कार्ड्स हर कंहिंखे ॾियनि पिया जेके सीनियर सिटीज़न्स आहिनि ऐं उन्हनि में मुंहिंजो बाबा अगरि उहो ॾिठो त बाबा मुंहिंजो कार्ड किथे आहे, ही त इश्यूज़ थी विया आहिनि हिन ते ऐं ही हिननि ते पैसा पिया वठनि, वेयर इज़ माय कार्ड। त मां चयमि बाबा ही जेकी वीडियोज़ आहिनि दिस इज़ फेक वीडियोज़, इहे सिर्फ़ु व्यूअरशिप हासिल करण लाइ करनि पिया ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियोज़, खोड़ सारो मवाद जेको शायदि ॿियनि जी ज़िंदगी बि बर्बाद करे पियो, जेको ॿियनि जी लाइफ खे डिस्ट्रॉय करण जी पूरी कोशिश करे पियो। अहिड़ियूं वीडियोज़, अहिड़ा क्लिप्स बि असां वटि मौजूदु आहिनि, न कि क्लिप्स बल्कि अहिड़ियूं पिक्चर्स बि असां वटि साम्हूं आयूं आहिनि। बिल्कुलु इहे ई आहे। सोशल मीडिया बुनियादी तौर ते मां इहो सम्झां थो सोशल मीडिया तव्हांजी पहचान आहे, यानी उहो तव्हांजो हिकिड़े तरीक़े सां शनाख्ती कार्ड आहे। हिकिड़ो शनाख्ती कार्ड तव्हां पंहिंजे खीसे में रखी घुमो था, ॿियो शनाख्ती कार्ड तव्हांजो सोशल मीडिया आहे। तव्हां सोशल मीडिया ते कहिड़ी शइ शेयर था कयो ऐं हाणे त एतिरो अपडेट थी वियो आहे सोशल मीडिया, जेकॾहिं तव्हां का वीडियो लाइक कई आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंजे वीडियो जे मथां कॉमेंट कयो आहे ऐं तव्हांजो फ्रेंड बि आसानी ॾिसी थो सघे त तव्हां कहिड़े क़िस्म जी वीडियोज़ लाइक था कयो, तव्हां कहिड़े क़िस्म जी वीडियोज़ जे मथां कमेंट्स था कयो, त इन सां तव्हांजी शनाख़्त जेका आहे उहा उजागर थींदी आहे। माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त यार जेकॾहिं हे लाइक मोटिवेशनल स्टोरीज़ ॾिसे थो या पंहिंजी सोशल मीडिया ते मोटिवेशनल स्टोरीज़ शेयर थो करे, इन जो मतिलबु हिन जो माइंड सेट जेको आहे उहो मोटिवेटेड आहे, मोटिवेशनल टाइप वञण जो उन तरफ़ वञणु चाहे थो पियो। इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां फेक वीडियोज़ शेयर कंदो, जेकॾहिं तव्हां फेक वीडियोज़ जे मथां कॉमेंट्स लाइक कंदो त माण्हू चवंदा त यार इन जो दिमाग़ बसि एतिरो ई आहे त हे का बि फेक वीडियो ॾिसी करे फ़ौरन शेयर करे छॾींदो आहे, हिन जी पंहिंजी का तहक़ीक़ न आहे।